थदड़ी पर्व छा आहे? सताए जो छा महत्व आहे? सताए जो पर्व छो मनाइबो आहे? थदड़ी वारे दी कंहिंजी पूजा थींदी आहे? बनारस जा पंडित सिंधी महाराज स्वामी श्री मोहनलाल शर्मा जी जुबानी थदड़ी जी आखाणी अज असी तव्हां खे ॿुधाईंदासीं। त तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु, ठहियल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसे था रहियो सिंधी भजन सिंधी न्यूज़। अॼु तव्हांखे मां थदड़ी यानी वॾी सतह जे बारे में कुझु जानकारी ॾियणु चाहियां थो पियो। थदड़ी 28 तारीख़ पचंदी और 29 तारीख़ पूजन थींदो। थदड़ीअ जो पर्व जेको आहे असां सिंधियुनि जे लाइ विशेष मान्यता रखंदो आहे। तंहिं ॾींहुं असां माता शीतला जो पूजन कंदा आहियूं। कंहिं बि तलाव ते, नदीअ ते, समुंड ते वञी करे, वाड़ी में वञी करे या वरी ब्राह्मण जे घर अची करे इहो पूजन माताऊं कंदियूं आहिनि। इन पूजन में माता शीतला जो पूजन कयो वञिबो आहे और ख़ासि करके माता सां वेनिती कबी आहे कि हे माता असांजे परिवार ते, असांजे कुल ते, असांजे ॿारनि बचनि ते हमेशह महर कजांइ। छोकी तंहिं समय में माता शीतला यानी चेचक जो वधीक प्रकोप फैलियल हुयो। इन करे शीतला माता खे प्रसन्न करण जे लाइ इहो पर्व जेको आहे असांजे वॾनि आरंभ कयो। अॼु असां उन रीति खे निभाईंदा था अचूं पिया और हमेशह इन खे निभाईंदा रहंदासीं। असां पंहिंजे ॿारनि बचनि खे बि इन जे बारे में जानकारी ॾींदा रहूं और इन पर्व जी सार्थकता और महत्ता ॿुधाईंदा रहूं। इहे पर्व ॾाढो हर्षोल्लास सां मल्हायो वञिबो आहे। इन ॾींहुं मतिलबु पहिरों जेको आहे हिकु ॾींहुं पहिरों थधो पचंदो आहे, यानी माताऊं पंहिंजे घर में भोजन तयारु करे रखंदियूं आहिनि ऐं वरी पंहिंजो चुल्हे खे जल छिड़के करे राति जो शांति करे छॾींदियूं आहिनि। ॿिए ॾींहुं माता शीतला जो पूजन करे ऐं पोइ उन सॼे ॾींहं में सिर्फ़ु थधो भोजन यानी बासी भोजन ई ग्रहण कबो आहे। इन करे इन खे थदड़ी चवंदा आहिनि। आशा आहे, उमेदु आहे कि इन पर्व खे तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां हर्षोल्लास सां मल्हाईंदा। जय श्री कृष्ण। कीअं लॻी अॼु जी असांजी हीअ ख़बर ऐं तव्हां पंहिंजे शहर जी बि कोई न्यूज़, कोई ख़बर जेका बि सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो। ऐं कोई बि अगरि तव्हां भॼन था ॻायो, गीत था ॻायो सिंधी में, उहा बि तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि। ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा बि सिंधी परिवार आहिनि जेको हिनखे ॾिसनि पिया, हिनखे शेयर करण, लाइक करण, कमेंट करण ऐं अगरि असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब ज़रूर करनि ताकि कोई बि अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु, जुड़ियल रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भजन सिंधी न्यूज़। किशोर स्वाण इसरानी सां गॾु।